अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुलसर की हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद शहर में गैस जी लोड शेडिंग हितां जे शहर वासियुनि जी ज़िंदगी खे अज़ाब बणाए छॾियो आहे। गैस जी लोड शेडिंग जे करे कंहिं बि वेले जी मानी वक़्ताइती नथी पची सघे ऐं जेके घरेलू सार्फिन आहिनि गैस जा, उन जे लाइ हीउ हिकिड़ो अज़ाब खां घटि न आहे। हाणे त ज़ाहिर आहे स्कूलनि खां छुटियुनि जा ॾियारा हलनि था, पर हीअ गैस जी जेका लोड शेडिंग आहे ड्रिघे अरसे खां वठी जारी आहे ऐं न त स्कूल जे टाइम ते ॿारनि खे नाश्तो मिली थो सघे, जॾहिं उहो मंझंदि जो को माण्हू घर थो अचे त उनखे मंझंदि जी मानी वक़्ताइती नथी मिली सघे। राति जी मानी पचाइण जे लाइ बि उन जे लाइ अज़ाब आहे ऐं इहा लोड शेडिंग का महीने खां, 2 महीननि खां, 3 महीननि खां कोन्हे, ही सालनि खां वठी उन्हनि खे गैस जी लोड शेडिंग अज़ाब बणाए छॾियो आहे। ऐं गैस जी जेका इंतज़ामिया आहे उन्हनि जे अॻियां केतिरा ई भेरा आहिनि शहर वासियुनि, उन जी गैस जे ऑफिस जे अॻियां धरना आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाज कया पिया वञनि, औरतुनि पारां एहतिजाज कया पिया वञनि ऐं अॼु बि जैकबाबाद जे ऑल पार्टीज़ पारां जेका आहे एहतिजाज कयो वियो आहे ऐं शहरियुनि खे इहा शदीद तकलीफ़ हुजण जे करे उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दाहींदा रहनि था, पर उनजी कोई ॿुधण वारो कोन्हे। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं एहतिजाज कंदड़नि सां त उन्हनि जो छा राय आहे। तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त गैस जी लोड शेडिंग कॾहिं को शुरू आहे, भला वाकई आहे बि सही या भला हरूभरू इहे दाऊं पई थियनि? जैकबाबाद में इंतहाई जेकी आहे गैस लोड शेडिंग आहे, जंहिंजे करे असांजो हीउ 5हों मरहलो गैस जी एहतिजाजी मुज़ाहिरी रेलो आहे ऐं उन ॾींहुं बि असां गैस ऑफिस जे साम्हूं 100 जी तादाद में अची करे औरतुनि चूड़ियूं जेके हिननि जे गेट ते फिटी करायूं। उन्हनि खे शर्म न आहे। जैकबाबाद में इंतहाई वॾेरनि जे घरनि में ऐं जागीरदार जनि घरनि में, वॾे होटलनि ते ऐं CNG पंपनि ते जेको आहे गैस हली रहियो आहे। ग़रीब मिसकीन ग़रीबनि जे जेके चुल्हा आहिनि उहे बंदि आहिनि, ज़ुल्म आहे। हे ग़रीब मिसकीन जेके मज़लूम आवाम सोसाइटी गॾु थी करे असां सां APC सां गॾु आई आहे। अॼु असांजो इन जो एहतिजाजी मुज़ाहिरो आहे। ख़ुदा जे वास्ते जैकबाबाद वॾेरनि जे हथनि में लुटियो वियो आहे, जागीरदारनि जे हथनि में लुटियो वियो आहे। असांखे गैस न आहे, ज़ुल्म आहे असां सां। असांजा बच्चा सुबुह जो स्कूल नथा वञी सघनि। अवाम तमामु सख़्तु परेशान आहे। वॾा हिकु त शहर जे अंदरि पैसा वठी करप्ट जेके हितां जा ऑफिसर आहिनि उन्हनि खॾा खोटाया आहिनि। कल्ह 3 ॾींहं कई माण्हू उन्हनि खॾनि में ॿार बच्चा नियाणियूं वीचारियूं किरी पियूं आहिनि रक्षनि सां गॾु। उन्हनि खे शर्म न आहे, खॾा खोटे वञी घर में सुम्ही रहिया आहिनि। असां अञा अॻिते इहो ई चिताव ॾींदासीं गैस वारनि खे त असां वञी करे कोर्ट में पंहिंजी एप्लीकेशन दायर कंदासीं इन्हनि जे ख़िलाफ़, करप्ट इन्हनि जेके ऑफिसरनि जे ख़िलाफ़, ताकी असांखे कोर्ट में जवाबु ॾियनि त तव्हांखे उतां जी अदालत असांजी हितां जैकबाबाद जी असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। तव्हां ही अॼोको एहतिजाज छो करे रहिया आहियो? एहतिजाज साईं 6 महीना थी विया आहिनि। जैकबाबाद शहर में गैस न आहे ऐं गैस तमामु घटि ॾिनो वञे थो। उन खां अलावा 2000, 3000, 4000, 5000 माण्हुनि खे बिल अचे थो। गैस न आहे, उनजे बावजूदि हिते चाचो हिकिड़ो बीठो हुयो, उन ॻाल्हि कई त मां 3-4 महीननि खां वठी गैस न आहे, उनजे बावजूदि उनखे बिल मोकिलियो अथऊं। ऐं असां उन्हनि खे चिता ॾियूं था, अगरि गैस न ॾींदा असांजे शहर वासियुनि खे, असां शट डाउन बि कंदासीं, असां एहतिजाज जो दारो बि वधाईंदासीं ऐं असां अॻे एहतिजाज कयोसीं। 1-2 जेके उन जा मुलाज़िम हुआ उहे बि बरतरफ़ थी विया आहिनि, पर असां वरी बि चऊं था इनखे हटाइनि। जेको नायल ऑफिसर आहे सईद खुसो, इनखे हटायो वञे महिरबानी करे। ऐं ॿियो जेको आहे 4-4, 500 जो 3-3000, 200 फी पाड़े वारनि को वठनि था, चवंदा असां गैस जा खॾा खोटे करे तव्हांखे गैस जी बराहमी बहाल कंदासीं। पर उनजे बावजूदि बि अञा ताईं बहाल न थियो आहे। हे रखण माला में अञा ताईं गैस न आहे, सीधी माला में न आहे, हकबाऊ माला में न आहे, जेके बि माला आहिनि शहर वासियुनि जा सभु न आहिनि। बिल 2 महीननि खां गैस न आहे हले थो ऐं पोइ बि बिल 4000 जो बिल हिकिड़े महीने जो आयो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? सीधी माला ऐं 2 महीननि खां चई आओ ठाहे वेंदासीं, आसरा ॾेई हलिया वञनि था, ठहनि नथा। हा, हे बिल आयो आहे, ॾिस हिकिड़े महीने जो 4000 बिल आहे। ज़ुल्म आहे छा आहे? 7000 जो बिल वरी 11000 मोकिली। हिते वरी 2 महीने में बिल बिजली छा गैस न आहे, 12000 जो बिल आयो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? गैस न आहे, बिल बराबरि अचे, बिल अचे थो, पोइ हिननि सां असां ग़रीब माण्हू वञूं काॾे? तव्हां ख़बर आहे सिंध उहा अज़ीम धरती आहे जेको पाकिस्तान पूरे खे 75% गैस ॾिए पई। जॾहिं खां खटे वियो आहे त सदाईं इन जे लाइ हाणे असां तलाश गुमशुदा पेपर हणंदासीं शहर में। बराए महिरबानी हितां जो हिकिड़ो MP हो जंहिंजो नालो मुकीम खान कोसो, उनखे ॻोल्हे ॾियो। हुनजे लाइ ही पाड़े जा असां जेके गैस वारे हथों ठगी सघूं था।
उन 50-50 रुपयो 100-200 गैस जे लाइ ॾेई सघूं था 20 रुपया करे उन MP खे जेको ॻोल्हे ॾींदो उनखे असां 20 रुपया पाड़े वारा इनाम तौरु ॾींदासीं। भला वाकई इहा सही ॻाल्हि आहे त हितां जो जेको चूंडियल MP आहे उहो तव्हांजा ई ॾुख सूर ॿुधण जे लाइ कॾहिं नज़र न आयो आहे? न सर, उहे असेंबलियुनि में बि न आहे, उहो अलाए किथे वेठो आहे, न असांजो आवाज़ उथारे। असांजो जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे असांजो चूंडियो आहे त उहे वञनि मथे आवाज़ उथारनि न, असांजा मसइला उहे हल कंदा बुनियादी। पर न, इहो ख़्वाबु आहे, इहो जेको अधे जेकी ॻाल्हि की तमामु बहितरीनु ॻाल्हि कई असां बिल्कुलु इहो पंपलेट ठाराए करे हिकु हिकु पाड़े में हिकु हिकु इलाइक़े में हिकु प्रेस क्लब ते बि हणी वेंदासीं। कंहिंजे लाइ? मुकीम खान खोसे साहब जे लाइ, MP साहब जे लाइ। छो? उहो आहे ई न सर, असांजो मसइलो MP साहब आहे। बलदियाती जेके इलेक्शन थिया उनमें भी मुकीम खान खोसे साहब जो माना को भी माना एक्टिविटी न हुई, न हुयो। हाणे काथे तव्हां ॻोल्हे ॾियो तव्हांजी ऐं जेका बात पूरे शहर में गैस तबाह बर्बाद लॻो पियो आहे, हुनजो कोई सिस्टम न आहे। ऐं गैस जी लोड शेडिंग हर साल हूंदी आहे, पर हिन साल एतिरी वधी वई आहे जो असांजी मतिलबु पूरो सिटी जा माण्हू जेके बि आहिनि तमामु घणो परेशान लॻा पिया आहिनि। छो त जेका बात शहर पूरे में गैस जो बहरान लॻो पियो आहे। गैस जो बहरान हिन साल अञा जेको असांजो महीनो डिसंबर हले थो, इन खां असांखे नेक्स्ट महीनो जेको जनवरी अचे थो, असांखे अञा ख़दशो आहे इहो गैस जो लोड शेडिंग वधंदी। हालांकि हिन टाइम जेको लोड शेडिंग आहे, गैस जी पोजीशन इहा ई आहे त पूरे ॾींहं में कुझु चंद घंटा गैस अचे थी, उहा बि न हुजण जे बराबरि। उन मां अंदाज़ो तव्हां लॻाए सघो लॻो सा त असांजी पूरो शहर गैस इस्तेमालु कोन थो करे सघे। उहो उनजो अल्टरनेटिव माण्हू इस्तेमालु कंदा, कोई काठियूं इस्तेमालु करे थो, कोई इन खां अलावा सिलेंडर वग़ैरह इस्तेमालु करे थो, या कोई ॿियो ऑप्शन आहे। उन जे लाइ तमामु घणा शहर जा पूरा जेका बात शहर जा माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। ऐं असांजो जेको हितां जो सिस्टम आहे उहो तमामु तबाह लॻो पियो आहे। उनजे लाइ कोई बि मतिलबु त एमरजेंसी प्लान गैस वारनि वटि कोन्हे। उन्हनि सां जॾहिं बि असां मिलूं था कयूं था त उहे चवनि था असां छा कयूं, छो त उन्हनि जो सिस्टम ईअं आहे त जॾहिं खां पाइप लाइनूं इन्हनि विछायूं आहिनि, पूरे मतिलबु 30-40 साल उन पाइप लाइन खे विछाए थी विया आहिनि। उन पाइप लाइन विछाइण खां बाद में हिननि कोई बि उनजे रिपेयर वग़ैरह या कोई बि सिस्टम न कयो आहे, जंहिंजे करे उहो जेको उन्हनि जो सिस्टम जेको आहे बहितर नमूने सां हली सघे। इन जो सिंपल मिसाल इहो ई आहे त जॾहिं मतिलबु त रोड ठहे थो, रोड वग़ैरह जी रिपेयरिंग वग़ैरह थिए थी, या तक़रीबन असांजे जेका बि शहर में हर 2-3 साल मतिलबु रोड जी रिपेयरिंग थींदी आहे। उन रोड जी रिपेयरिंग ईअं ई थींदी आहे त उनजी फिलिंग कंदा आहिनि, उन रोड खे उते ठाहींदा न आहिनि। ऐं उन खां बाद में जॾहिं बि मतिलबु उहो ठाहिनि था कनि था त उहो रोड जो जेको मतिलबु उन गैस जो नालियूं वग़ैरह आहिनि या उन्हनि जो मतिलबु जेके बि लाइनूं आहिनि उहे डैमेज थियनि थियूं। असां वटि गैस जी सूरत ॾाढी गंभीर आहे, जो असां वटि सुबुह जो असांखे नाश्ते लाइ गैस वग़ैरह बि नथो मिले, पाणी गरम करण जे लाइ, ऐं प्लस में जेको बि एॾी तकलीफ़ आहे जो असांखे मंझंदि जो मानी नथी मिले। असां हिकु मुलाज़िम माण्हू, ऐं जेको आहे काठियूं एॾियूं त महांगी थियूं आहिनि जो हद खां वधीक 550 रुपया मणा। हाणे उहे काठियूं वठी करे असां पंहिंजो रिद पचा करायूं या वरी जेका हिते एहतिजाज कयूं या छा कयूं। असां आवाम ॾाढी जेका जीअण जंजाल थी वियो आहे। गैस इंतज़ामिया ॾे 2-3 दफ़ा विया आहियूं, तक़रीबन सॼे पाड़े वारा विया आहिनि। उनखां अलावा उहे चवनि था त लाइनिंग में जेको आहे न पाणी बाबा कहिड़े हिसाब सां, जॾहिं पाणी आहे त सुबुह जो प्रेशर छो ज़्यादा आहे। हे पंहिंजी मनमानी कनि था, जेके CNG स्टेशन्स वग़ैरह खे गैस सप्लाई उते कनि था। हेॾे असांजी प्रेशर सफ़ा घटि करे बंदि करे सफ़ा न हुजण जे बराबरि बि आहे। जी हा, बिल्कुलु आहे। गैस जा बिल एॾा त घर अचनि था जो मां तव्हांखे छा ॿुधायां। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांखे इहा ख़बर नथी पए त जमहूरी दौर में ऐं जमहूरियत वारे दौर में असां सां माटेली माह वारो जेको सलूक कयो वियो आहे जेकबाबाद सां, त गैस जे बारे में असां सां इहा हालत लॻी पई आहे। सुबुह जो माचिस जूं तीलियूं अलाए केतिरियूं माचिस ख़तमु करे था छॾियूं, को बि प्रेशर कोन्हे, को काई बि असांखे हाणे उहा जाइ न आहे जो असां वञी कंहिं जाइ ते वञी इहो रोयूं पिटियूं। इहे एॾियूं दाह कंदा रहिया आहियूं त असां वटि गैस जो एॾो अज़ाब आहे, एॾी तकलीफ़ थी वई आहे जंहिंजी का हद न आहे। ऐं मक़सदु आहे त मुंहिंजे ख़्याल में असां ईअं था सम्झूं त असां अलाए कहिड़े मुल्क में रहूं था, अलाए छो असां सां ईअं कयो वञे थो। ऐं जॾहिं त हिन गवर्नमेंट खे वोट ॾेई इक़्तिदार आला ताईं पहुचायोसीं त बाबा इहे वञी असांजे हक़ूक़ लाइ या कनि, पर मसइलो या असां क़ौम जी बदनसीबी, ख़ासि करे जेकबाबा जी क़ौम जी बदनसीबी इहा आहे त असां सां कंहिं बि क़िस्म जो गैस जो कहिड़ी शइ ते असां मतिलबु त ॻाल्हायूं। ॿाहिरि सूरत गैस जो असां वटि तमामु नाक़स मतिलबु त हिकिड़ो मतिलबु त हले थो प्रोग्राम, ऐं असांखे मुकमल तरह सां गैस कोन्हे का। ॾाढी तकलीफ़ आहे, तमामु हद खां वधी तकलीफ़ आहे।
गैस जो एॾो प्रॉब्लम आहे हद खां वधीक ॾाढा ॾुखिया थिया आहियूं न, ख़ासि करे असांजी फर्स्ट फैमिली लाइन खे त एॾो बुरो आहे गैस जो हद खां वधीक। नंढड़ा ॿार सुबुह जो जेका स्कूल जे लाइ उथनि था उनखे गरम पाणी न जो हथ मुंहुं धोई करे थधे पाणी था वञनि था, रिज़ल्ट में उनखे बुखार थिए थो, नज़लो ज़ुकाम थिए थो, हद खां वधीक बि गैस जो जेको आहे बहिरान आहे। महिरबानी करे असां इंतिज़ामिया खे अपील था करूं त महिरबानी करे जेको आहे गैस जे तजा ॾियनि ऐं गैस जेको आहे बहाल करनि असांजो, महिरबानी करे। बाक़ी शहर में जाॾे गैस हले थो, पाड़नि में न आहे। आख़िर जी वजह छा आहे, बिल बि सॼा असां पेमेंट करूं था, उनजे बावजूद बि असांखे गैस नथो मिले। इहा असां छो नाजाज़ी आहे, छो जेका बि असां इहा हुआसीं साईं, बिल त बाक़ी ॻोरा अचनि था, उहा बिल बि असां पेमेंट करूं था, उनजे बावजूद बि गैस न आहे, है न। ईअं सम्झ त असां पुराणे दौर में हलिया विया आहियूं, उहो ई दौर जेको काठियूं हलाए ॿारींदा हुआसीं, हिन टाइम काठियूं बि महांगियूं, है न, होॾो गैस जा बिलियूं था, होॾो काठियूं, उनजे बावजूद बि असां जेको आहे न, उनजे बावजूद मानी भी नथा पचाए सघूं टाइम ते, जो मानी पचाए सघूं टाइम ते, है ना। गैस की तो बहुत ज़्यादा लोड शेडिंग होती है, और अगर गैस है भी तो तब भी बहुत कम आती है, जिसकी वजह से हमें बहुत ज़्यादा प्रॉब्लम है। सुबह को बच्चे स्कूल जाते हैं, इन दिनों तो चलो छुट्टी है, लेकिन सुबह को बच्चे स्कूल जाते हैं या कुछ जो सुबह ड्यूटीज़ पे जाते हैं तो बग़ैर नाश्ते के चले जाते हैं, या गर्म पानी की ज़रूरत होती है, या सर्दी की वजह से रूम हीटर रखने पड़ते ज़रूरत होती है। इस वजह से लोड शेडिंग की वजह से हमें ये सारी प्रॉब्लम बहुत ज़्यादा हो रही हैं, जिसकी वजह से हम इसके लिए रिक्वेस्ट करते हैं और एहतजाज करते हैं कि इस चीज़ को ख़त्म किया जाए। मुश्किलात यही है ना कि टाइम पे बच्चों को नाश्ता नहीं दे सकते, दोपहर को बच्चे आते हैं तो खाना नहीं पका होता, और उसके अलावा मेहमान आके कोई बैठ जाता है तो हम कहते हैं बैठो बैठो अभी गैस नहीं है, थोड़ी देर आ जाता है, बस अभी आ जाता है, लेकिन वो आता करते रहते हैं जब तक मेहमान कहते चलें कोई बात नहीं हम अभी जा रहे हैं, तो ये भी हमें परेशानी होती है। वजूहात मेरे ख्याल में तो जो CNG वगैरह शायद बन गए हैं, तो ज़्यादातर यही आपस में जब डिस्कस करते हैं तो यही कहा जाता है ये CNG में सारी गैस चली जाती है, इस वजह से घरों में कम आ रही है। साईं ख़बर कोन थी पए, बहरहाल गैस जी जेका आहे ॾाढी ख़राब सूरत हाल आहे, गैस अचे ई कोन पई, लोड शेडिंग आहे या छा आहे का ख़बर न आहे। बाक़ी इहो आहे त गैस न हुजण जे करे असां ॾाढा डिस्टर्ब रहूं था। ॿार बचड़ा जेके स्कूल वेंदा आहिनि सुबुह जो माना चांहि जे लाइ पाणी जे लाइ हेॾी सर्दी आहे, तव्हां पाण ॾिसो था पिया, माना ईअं सम्झ त पारो सफ़ा हेठि वञी किरियो आहे, ऐं गैस जी सूरत हाल जी का ख़बर ई कोन आहे त गैस अलाए जो इहे सनत बि एॾियूं को फैक्ट्रियूं बि कोन आहिनि की हिते जेकबाबाद जे शहर में, पर पोइ बि गैस जी किल्लत आहे वधीक, बसि पोइ हाणे वस वारा वेठा आहिनि, उन्हनि खे पारां था ग़रीब मिसकिन माण्हुनि जी बाबा। गैस इंतिज़ामिया वटि हाणे लिखत में त दोस्त कंदा रहनि था पिया, तव्हां ॾिठो पूरे शहर में जेको आहे त एहतजाज थिया मुख़्तलिफ़ पाड़नि में, पोइ बि उनजो को खड़तेल त कोन थो निकिरे। बसि बहरहाल हर को थधियुनि कमरनि में वेठो आहे, को हीटर हलायूं वेठो आहे, को कीअं, वरी मौलाई ग़रीब माण्हुनि जो अलाह बाबा। हुकूमत खां मुतालबो कंदासीं त गैस जी सूरत हाल खे बरक़रार रखियो वञे, ऐं हीउ जेको चोरी करे मुख़्तलिफ़ जायुनि ते ॾिनो वञे पियो, वॾनि वॾनि होटलनि ते ॾिनो वञे पियो, प्लस में तव्हां ॾिसो त इहो CNG स्टेशन्स खे ॾिनो वञे पियो, त माना इन्हनि ते थोरो जेको आहे त काबू थोरो करड़ी अख रखे करे जेकॾहिं सुठे तरीक़े सां हलाईंदा त बाबा ग़रीब माण्हू एतिरो गैस कोन थो हलाए सॼो ॾींहुं, को हीटर बि कंहिं वटि कोन्हनि, माण्हू पसमानदा तबिके सां तालुक़ रखनि था, वरी चवनि था चांहि जो कोप मिले, अंडे जी मानी मिले, वरी वक़्तु पास थिए, ॿियो हाणे छा। साईं गैस तमामु जेको आहे सो घटि आहे, ऐं गैस जी सूरत हाल इहा आहे त न हुजण जे बराबरि आहे। सुबुह जो जहिड़े टाइम माण्हू उथे थो त ज़रूरु थधिड़ी मौसम लॻी पई आहे, उन थधिड़ी मौसम में गरम पाणी सां तड़कण जी ज़रूरत आहे। अहिड़ी तरह ॿार स्कूल वञनि था त उन्हनि जे लाइ नाश्ते लाइ ज़रूरत जे वक़्तु गैस कोन आहे। हाणे मानी पचाइण जो टाइम 12 थियल आहे, इन टाइम गैस कोन आहे, इन माण्हू जेकॾहिं ज़रूरत मुताबिक़ ई शयूं पूरियूं नथो करे सघे त पोइ हिन गैस हुजण जो को फ़ाइदो न आहे। सो असां वटि गैस न हुजण जे बराबरि आहे। गैस जी सूरत हाल जीअं पहिरियां ईअं थींदो हो त गर्मी ईंदे बिजली जी लोड शेडिंग शुरू थींदी, ईअं ई हाणे सियारो जीअं जीअं वधंदो वञे थो तीअं तीअं गैस जी लोड शेडिंग पिणु वधंदी वञे थी। ईअं 1.5 खां 2 महीना थी विया आहिनि ईअं ई सिलसिलो आहे। पहिरियां मुख़्तलिफ़ शहर जे पाड़नि में थिए पियो, हाणे त जेके
ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि शहर जा उन्हनि साइड बि थिए पियो इहो सिलसिलो जेको आहे तक़रीबन 1.5 महीने खां वठी जारी सारी आहे। एहतिजाज त सियासी धुरियूं कनि थियूं, सियासी दोस्त कनि था ऐं सुजाग धुरियूं ज़रूरु एहतिजाज बि कनि थियूं ऐं इन सिलसिले में गैस इंतिज़ामिया सां मुलाक़ातूं बि थियूं आहिनि, पर इन्हनि में को बि इदारे जो सरबराह तहरुक में नथो अचे ऐं उहो का बि अहिड़ो इक़दाम नथा खणनि जीअं जेको आहे इहो मसइलो हल थी सघे। साईं बिल्कुलु असां वटि जेकी सूरत हाल आहे बिल्कुलु न आहे, असां वटि कोई गैस जो सिस्टम न आहे, न कोई अहिड़ो असांखे प्रॉब्लम आहे गैस जो वधीक ज़्यादा तौरु तकलीफ़ आहे। सुबुह जे पहर में पहिरीं ॻाल्हि आहे अगरि 10-11 थी वञनि था बि असां वटि गैस न आहे, सुबुह जे पहर में बि गैस न आहे ऐं अचे थो लाचार मंझंदि जे टाइम में मानी जे टाइम कुझु बि न आहे, सुबुह जे पहर में बि गैस न आहे असां वटि। बस साईं तकलीफ़ बिल्कुलु वॾी आहे, सुबुह जो माशाल्लाह नंढा ॿारड़ा वञनि था स्कूल उहो बि बग़ैर ईअं चांहि पापे जे ज़रिए वञनि था, न को पराठो थिए थो, न का मानी वग़ैरह पचे थी, न अहिड़ो को सिस्टम आहे। वॾेरनि खे केतिरा ई दफ़ा चई छिता थी पियूं, बंगलनि ते वञूं था, इलाजूं मिनथूं करूं था, पहिरीं ॻाल्हि निकिरनि कोन था, अगरि निकिरनि त जहाज़ बिल्कुलु कंदासीं, मतिलबु असांजे को अचे ई कोन थो। वोटनि जे टाइम अचनि था बिल्कुलु वोट असांखे वरितियूं हलिया वञनि था। साईं छा कयूं पाण, मजबूर न काठियूं वठणियूं पवनि थियूं। 400 रुपया माणा काठनि जो, ग़रीब माण्हू आहियूं, 200 रुपया कमायूं था, जो 400 रुपया काठनि ख़र्च कयो त किथां पूरा थी सघे। अब गैस की कंडीशन पूरी सारी है, बस हालत मड़ी पूरी है, मड़ी बैठो जुगाड़ लाती ब्या क्या है, गैस नहीं है, गैस दा दुख असां को ॾाढा है असली। बस वो ट्राए ते 4 ते बि मानी खानो मंझंदी सुबह दा स्कूल में देन तो बस यो तकड़ सकड़ जो आंदा करें तो नहीं तो बस हर कोई बिस्कुट खादी हलिया वेंदा है। हाँ रुके थी पे पिछे तंग तो तंगाई थे न, क्या करूँ पिछे भला, मर्द गरीब भी वेंदे पे ना कम कार ते तो बस नहीं थी पे नाश्ता बस ईअं हले वेंदे वे किते। हाँ हाँ काठियाँ, हाँ 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 काठियाँ बाठियाँ ते भी गुजारा मड़ी किथी बैठूं, क्या करूँ भला। नहीं जो गैस दा असली असां को एडा दुख है जो बस अज़ार है गैस दा डाढा असां को। साईं इंतहाई ॾाढो ॾुखियाई खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां जेको आहे सफ़ा गैस कोन्हे, सुबुह जे टाइम उथण ताईं असां वटि गैस न आहे ऐं उन खां अलावा हेठि हाणे छुटियूं आहिनि ॿारनि खे, जेको आहे असां स्कूल जो मसइलो न आहे, पर जंहिंमहिल असांजा ॿार स्कूल वेंदा आहिनि त उन टाइम असांजे ॿारनि खे गैस न हूंदी आहे त असां बग़ैर नाश्ते जे ॿार असांजा स्कूल वेंदा आहिनि। उनखां अलावा जेको आहे बक़ाया असांखे सिर्फ़ु गैस जो प्रेशर ई न, पर इन खां अलावा गैस में प्रॉब्लम इहो अचे थो, उनमें पाणी थो अची वञे त उनमें सफ़ा गैस असांखे महीनो 2 महीना गैस असांखे मुसलसल न आहे ऐं कॾहिं अचनि था पाणी कढी करे हलिया था वञनि, उनमें बि 8-10 ॾींहं गैस हले थी, पर उहो बि टाइमिंग ते अचे थी गैस, थोरो प्रेशर आहे, पर उनखां अलावा उहो गैस असां वटि बिल्कुलु ई न आहे। वधीक असां तव्हांखे इहो चवणु चाहींदा त तव्हांजे चैनल जे थ्रू त असांखे महिरबानी करे तिन्हनि खे मसइले खे जेको हल कयो वञे। असां हुकूमत सिंध ख़ासि करे जेको आहे वज़ीर आला काइम अली शाह खां घुर कयूं था त जेको आहे इन मसइले खे जेका बि आहे ख़ासि करे गैस जे मसइले खे हल कयो वञे। गैस जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, जीअं सर्दी में शिदत थी वञे थी त जेका बाद में गैस बिल्कुलु ग़ाइबु थो थी वञे। असां वटि वॾो आदाब आहे, गर्मी में बिजली ग़ाइबु त वरी सियारे में गैस ग़ाइबु। वॾा माण्हू जेके मिनिस्टर आहिनि, जेके अफोर्ड करे सघनि था, सिलेंडर अफोर्ड करे सघनि था, उन्हनि खे का परवाह कान्हे, पर जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में कमाइण वारा माण्हू आहिनि उहे ॾाढी तकलीफ़ में आहिनि। हिन वक़्तु बि जेका बि गैस जी सूरत हाल तमामु बहितर न आहे ऐं असां हुकूमत खां इहा अपील कयूं था त महिरबानी करे जेका बि जहिड़े नंढड़े शहर में जेको आहे गैस पूरो ॾिनो वञे ताकी माण्हू जेको आहे ॿियनि ख़र्चनि खां बची सघे। इहा ॾाढी तकलीफ़ आहे, जीअं त सुबुह सवेर नाश्ते लाइ, मंझंदि जी मानीअ लाइ, ख़ासि करे नाश्ते लाइ जॾहिं सुबुह जो माण्हू ऑफिस वेंदो आहे या ॿार स्कूल तयारी जे लाइ वेंदा आहिनि, पाणी गरम करण वग़ैरह लाइ बि ॾाढी तकलीफ़ आहे। ऐं इन सां गॾोगॾु हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो कुझु ॾींहंनि खां वठी वरी बिजली लोड शेडिंग सां गॾु ॾाढी तेज़ कई पई वञे। जीअं अॻे 1 घंटो बिजली सियारे में वेंदी, हाणे 3-3 घंटा बिजली बि वञे थी ऐं सॼो ॾींहुं गैस बि ग़ाइबु आहे। जैकाबाद शहर में गैस जी ज़रूरत हाल तमामु ख़राबु आहे। हीअ सियारे जी जेका मौसम हले पई इन में गैस जो आज़ार अॻे खां बि वधीक वधी वियो आहे। हिते केतिरा ई मॉल, केतिरी यूसिस में मुकमल तौरु गैस न आहे। गैस जे जेके पाइप आहिनि उनमें जेको आहे पाणी जेको आहे अची वियो आहे ऐं गैस अमलदार इन हवाले सां मुकमल तौरु ख़ामोश आहिनि। शहरियुनि खे बेइंतिहा मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। ॿार हाणे जीअं त स्कूल खुलण वारा आहिनि ऐं ॿारनि खे जेको आहे तयारु करण जे लाइ उते जेको आहे गरम पाणी जी ज़रूरत आहे, जीअं जैकाबाद में थधि तमामु वधीक पवंदी आहे। इन हवाले सां गैस जो न हुजणु मां सम्झां थो त शहरी ज़िंदगी खे मुकमल तौरु मफ़लूज करणु आहे। औरतुनि खे रध बचाव में ॾाढियूं ॾुखियाऊं पेश अचनि थियूं, थांव थपे धोअण में ॾाढियूं ॾुखियाऊं पेश अचनि थियूं। मां सम्झां थो त इन सॼी सूरत हाल में असांजी मिनिस्ट्री ऑफ जेका गैस आहे या पेट्रोलियम आहे उहा छा पई करे।
ही सॼी सूरत हाल जेका हले पई, ख़ासि करे मां जेका बाजवाले सां ॻाल्हि कंदुमि त शहर जो कोई बि माण्हू अहिड़ो कोन्हे को जेको गैस जे जेको अमलदारनि खां गैस जी जेको आहे सहूलियत खां महरूम न हुजे। मां सम्झां थो जेकॾहिं वक़्त जी सूरत हाल मुताबिक़ जेकॾहिं इदारा एमरजेंसी बुनियादनि ते जेकॾहिं का रिलीफ न ॾेई सघनि त अहिड़नि इदारनि जो हुजण जो को सबबु न आहे। काठियूं वेतर महांगियूं आहिनि, काठियूं अचनि कोन पियूं, काठियूं मोस्टली बलूचिस्तान वञनि पियूं। रद्द पचाउ जे हवाले सां तयारी करण जे हवाले सां गरम पाणी जी तमामु जेको आहे हिते ज़रूरत आहे, जॾहिं त वाहिद जेको सोर्स जेको आहे जेको इकोनॉमिकल सोर्स आहे उहो गैस आहे ऐं गैस जी हालत अहिड़ी आहे जेका हालत इज़ार आहे। मां सम्झां थो शहर जो अहिड़ो को बि माण्हू कोन्हे को, शहर जो अहिड़ो को बि घर कोन्हे को जिते जेको आहे इन गैस जी किल्लत जे करे परेशानी खे मुंहुं न ॾिसणो पियो हुजे। मां गुज़ारिश कयां थो जिन वास्तेदार अमलदारनि खे, ख़ासि करे चूंडियल नुमाइंदनि खे, त इन जेको आहे सो अहम जेको आहे सो बेसिक नेसेसिटी जेका आहे उन ते ख़ासि तवजा ॾिनी वञे इन सर्दी जे माहौल में, ऐं जेका सहूलियत जेका आहे जेका बुनियादी जेका सहूलियत आहे उहा मुहैया कई वञे। नाज़रीन ॾिसो, जेकबाबाद शहर वासी दाहे रहिया आहिनि, उन्हनि जा ॾुख सूर तव्हां ॿुधी रहिया आहियो। उनजो चवणु आहे त शहर में ही गैस जेका बुनियादी सहूलियत आहे उन जी इहा सूरत हाल आहे जो 2 वेलनि जा 3 वेलनि जी मानी बि नथा पचाए सघनि। उन्हनि जो चवणु आहे त बुनियादी तौर ते जेको शहरनि जो मसइलो हूंदो आहे उॿुधण जे लाइ हितां जो जेको चूंडियल MPA आहे उनखे दाह ॾियण जे लाइ उहे जॾहिं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वञनि था त उनजो चवणु आहे उहो गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी ज़ाहिर न आहे त हू कंहिं वटि था आहिनि। गैस ऑफिस जेके धरना हयां था वञनि उहा इंतिज़ामिया ॿुधण लाइ तयारु न आहे। कोशिश जे बावजूदि असां बि राब्तो कयोसीं त को गैस जो अमलदार पंहिंजो मौक़िफ़ ॾिए, जीअं असां उनखे पंहिंजे हिन चैनल जे ज़रिए उनजो मौक़िफ़ असां टेलीकास्ट करे सघूं, हलाए सघूं त आख़िर हीअ शहर वासियुनि सां वेदन जो सबबु कहिड़ो आहे, छो गैस जी सप्लाई मुअतल कई थी वञे। 24 कलाकनि मां जेकॾहिं 4 कलाक बि गैस हिते न हले त ज़ाहिर आहे ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदी। ऐं ही शहरवासी न सिर्फ़ु मर्द पर औरतूं बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज कंदियूं रहनि थियूं, रोड ब्लॉक थियनि था ऐं माण्हू गैस ऑफिस जे अॻियां धरना आणनि था। आख़िर ही दर्द हिन जी दाह केरु ॿुधंदो? वफ़ाक़ी हुकूमत जी हिन तरफ़ लातालकी नज़र अचे थी, छो जो फेडरल साइड ते जेका गवर्नमेंट आहे हिते वॾो सानियो थियो जेको 9 मुहर्रम हराम थिए ऐं एॾे वॾो जॾहिं हिते 29 माण्हू शहीद थी वञनि, एॾी जानियूं हली वञनि, तॾहिं बि उन वफ़ाक़ी हुकूमत जेको नुमाइंदो लड़ी अची ॾुख वंडण जे लाइ न पहुचे त ज़ाहिर आहे उन वफ़ाक़ी हुकूमत जो माण्हुनि जे हिन मसइले जी कहिड़ी परवाह हूंदी। ऐं उहा ज़रूरु उहा हुजणु खपे, छो जो ही शहरवासी बि पाकिस्तान जे हिन शहर में जेकबाबाद बि पाकिस्तान में आहे, ही पाकिस्तान खां को अलॻि इलाइक़ो न आहे ऐं हिन माण्हुनि जो ॾुख बि उन्हनि हुकूमत वारनि जी ज़िमेदारी आहे त हिन जा मसइला आख़िर केरु हल कंदो। वफ़ाक़ी हुकूमत खे हिन तरफ़ तवजो ॾेई हिन इलाइक़े वासियुनि जे ॾुख ऐं सूरनि खे घटाइण जे लाइ के असराइता क़दम खणणु घुरिजनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।